हर माण्हूअ खे ॾुख कंहिं हंधि ज़ाल मुड़ुस रहंदा हुआ ठीक ठाक पैसो उन्हनि जो ऐं उन्हनि जी ज़िंदगी हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां गुज़री पई। हाणे जॾहिं उन्हनि खे हिकिड़ो पुटु ॼायो, उन माई जो मुड़ुसु मरी वियो। माई जो जॾहिं मुड़ुसु मरी वियो त माई ॾाढी उदास थी वई, मायूस थी वई, उनखे ॾाढो सदमो ऐं ॾुख पहुतो। चवणु लॻी त मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो, मुंहिंजो सहारो हो, हाणे कंहिंजे आसरे जियां। छोकिरो त खणी हुनखे ॼायो, पैसा बि खणी ठीकु ठाक हुआ पंहिंजे हिसाब सां, पर हमसफ़र त हमसफ़र हूंदो आहे। हाणे कुझु टाइम गुज़रियो, छोकिरो अची 2 साल जो 3 साल जो थियो, वक़्तु ॾींहं माना गुज़रिया। माई मिड़ी सदमनि ऐं सूरनि में पई जीए। त हाणे ॻोठ जूं 4 पोड़ियूं 4 मायूं गजंद चवनि त यदि ॻाल्हि ॿुध, तुंहिंजी अञा उमिरि कहिड़ी आहे, तूं अञा नंढी नेटी आहीं। जे अगरि तूं शादी करे छॾींदी तोखे हमसफ़र मिली वेंदो ऐं ज़िंदगी जो गाॾो तुंहिंजो हली पवंदो। माई चवणु लॻी त शादी आऊं नथी करे सघां, जे अगरि शादी आऊं करियां सुभाणे मूंखे वरी उहो औलाद थिए त मुंहिंजे हिन पुट खे भाईंदा कोन उहे। वेगो पीउ त वेगो पीउ हूंदो ऐं उहे मुंहिंजा ॿार हूंदा, से बि न हिन खे भाइनि। आऊं नथी चाहियां त मुंहिंजे पुटु हिन खे को सदमो, को ॾुख पहुचे। अबा हाणे ॾींहं वक़्तु गुज़रंदा रहिया, छोकिरो अची 7 सालनि जो थियो, माई खे मुड़ुस वारा ॾुख विसरी हलिया। जेको हुन सां गॾु रहंदी कंदी हुई, छोकिरे सां हसी ख़ुशी सां रहणु लॻी। छोकिरो बि अची 7 साल जो थियो, पंहिंजे छोकिरे खे तमामु जाम भाईंदी हुई, हुन सां मोहबत कंदी हुई। कुदरत जो फेरो, छोकिरो अची बीमार थियो, बीमारी सबबु छोकिरो गुज़ारे वियो। छोकिरो जो गुज़ारे वियो, माई खे ॾाढो सदमो पहुतो, ॾाढो ॾुख पहुतो। माई चवणु लॻी त हीअ छा थी वियो, पहिरीं मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो, हींअर मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो। माई सफ़ा चरी ऐं पागल थी वई, छोकिरो गुज़ारे वियो। माई खे ख़बर पई त फलाणे हंधि हिकिड़ो हकीम आहे जेको क़ुर शरीफ़ पढ़ंदो आहे, दम कंदो आहे, दवाऊं वग़ैरह ठाहींदो आहे। वञी इन खे चवां त मूंखे का अहिड़ी दवा ठाहे ॾे जो मुंहिंजो पुटु जीअरो थी वञे। हाणे मोइल थो जीअरो थिए, पर हाणे माई खे पंहिंजो पुटु प्यारो, हुन में उहे जज़्बात माउ हूंदी आहे। अबा हाणे छोकिरो उते ई रहियो। माई चरी पागल थी सफ़ा माना उतां निकिरी पई। हाणे सफ़ा हुनजा हाल बेहाल थी विया, हुनखे वॾो ॾुख पहुतो। सिधो आई उन हकीम वटि। हकीम क़ुर शरीफ़ पढ़ंदो पियो, सुबुह वारो टाइम हुजे अञा। माई आई, हकीम बि ॾिठो त क़ुर शरीफ़ खणी बंदि करे पासे में रखियो ऐं दिलि में सोचणु लॻो त हीअ माई का चरी सफ़ा माना अहिड़ी लॻे पई, ख़बर कोन्हे छा आहे, आली भोली आहे। माई जो हुन वटि आई, चवणु लॻी त हकीम ॻाल्हि ॿुध, मूं ॿुधो आहे त तूं माण्हुनि खे दवाऊं वग़ैरह ठाहे ॾींदो आहीं, क़ुर शरीफ़ जो दम बि कंदो आहीं, हर शइ कंदो आहीं। चई हाओ। चई पोइ हाणे मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो आहे, मूंखे पंहिंजे साह खां बि प्यारो आहे। हाणे अहिड़ी मूंखे दवा ठाहे ॾे जो मुंहिंजो पुटु जीअरो थी वञे। हाणे मोइल था जीअरा थियनि। हाणे हकीम दिलि में सोचणु लॻो ऐं चवणु लॻो त हीअ माई जा सफ़ा बेहाल आहिनि, हिन जे छोकिरे जे करे, छोकिरे जो सदमो हिन खे पहुतो आहे। पर हालांकि रब खे त वॾी ताक़त आहे, मोइलनि खे त जीअरो उहो करण वारो आहे, ईअं थी नथो सघे। हाणे माई खे जे अगरि चवंदा त अहिड़ी दवा आहे कोन जेको मोइल जीअरा थियनि, जे अगरि हिन खे चवंदा त अले हिन खे छा थिए, मतां हीउ मरी पवे। माई चवणु लॻी त मूंखे का दवा ठाहे ॾे, मुंहिंजो पुटु जीअरो थिए। त हकीम चवणु लॻो त बिल्कुलु तोखे दवा आऊं ठाहे ॾींदसि, पर तोखे हिकिड़ो कमु करिणो पवंदो। माई चवणु लॻी त जेको कमु चवंदे आऊं करण जे लाइ तयारु आहियां। चई हाणे तूं वञ, को अन्न जो दाणो खणी अचे, अहिड़े घर में खणी अचे जिथे ॾुख माना हुजे ई न, कॾहिं हुननि ॾिठो ई न हुजे, ग़म हुननि कॾहिं ॾिठा ई न हुजनि, माना जेको होसिताईं माना हुननि जी माना ख़ुशी हुजे, ग़म हुननि को ॾिठो ई न हुजे। वञ अहिड़े घर में अन्न जो दाणो मूंखे आणे ॾे, पोइ जेको बि अन्न जो दाणो हुजे उन घर में आणे, जंहिं घर में ख़ुशी हुजे, असुलु उन घर में ग़म को न हुजे। माई सोचणु लॻी त चलो ठीकु आहे, इहा का ॻाल्हि ई कोन्हे, आऊं वञा थी। ॻोठु वॾो आहे, शहरु वॾो आहे, वञी ॾिसां थी। हकीम चयो त भले ठीकु आहे, तूं हली वञ। हाणे माई जो देरि कई, माण्हुनि सभिनी सोचियो त वञा इहा माई हाणे वरंदी कोन, चरी पागल थी वई, अलाए छा थी वई, हाणे छोकिरे खे दफ़नाए अचूं। माण्हू ॻोठ वारा के विया, वञी छोकिरे खे दफ़नाए छॾियो। हीअ माई पंहिंजे हिसाब सां ईअं ई निकिरी पई। आई हिकिड़े घर में, छा ॾिसे त उते हिकिड़ी माई वेठी हुजे, 4-5 ॿार हुजनि, मुड़ुसु को उनजो बि मरी वियो हुजे। माई आई, अची उते पुॻी, हाल अहिवाल कई ऐं पुछा करणु लॻी त अव्हां जे घर में को ॾुख वग़ैरह त कोन आयो आहे, का ग़मी वग़ैरह त कोन्हे। इते माई रोअणु लॻी, उहा चवणु लॻी त इहा ॻाल्हि अदी पुछा न कर, असां वटि ॾाढी गुरबत आहे, वॾी गुरबत आहे। मुंहिंजो मुड़ुसु मरी वियो आहे, 4-5 ॿार जेके आहिनि सो हाणे मुंहिंजे कंध में आहिनि। हिननि खे पालणो निपाइणो, दौरु कहिड़ो हले पियो, गुरबत तमामु जाम आहे, केरु बि कंहिंजो कोन्हे। ऐं तूं ॾुखनि जी ॻाल्हि थी करें, ॾुख त असां वटि तमामु जाम आहिनि, असां ख़ुशी त कॾहिं ॾिठी बि कोन्हे।
अची माई ज़ारो रोइण लॻी त हिन बि ॾिठो त बणिया हिन माई खे त वॾो ॾुखु आहे, वॾो सदमो हिन खे पहुतो आहे। बणिया हिन जा 4-5 ॿार मुड़ुसु मरी वियो, को कमाइण वारो कोन्हे, आख़िर हीअ कीअं कंदी। माई उनखे दिलासा ॾेई चवणु लॻी त बणिया अव्हां वटि त वॾो ॾुखु आहे। चवणु लॻी त बणिया हितां अन्न जो दाणो खणणु सही कोन्हे, हिते त ग़म ऐं ॾुखु लॻो पियो आहे। वरी उतां निकिती आई कंहिं ॿिए हंधि, वरी आई कंहिं ॿिए घर में, ॾिसे त उते माई वेठी हुजे खट ते, मुड़ुसु उन वारो सुतो पियो हुजे। हली आई अंदरि, अची हाल वाल कई उन माई सां ऐं पुछा करणु लॻी त आई अदी ॾे ख़बर, अव्हां खे को ॾुखु वग़ैरह को ग़म तकलीफ़ परेशानी कॾहिं आई कोन्हे। माई चवणु लॻी त अदी कहिड़ी पई ॻाल्हि करी, असां वटि जेको आहे सो अहिड़ो हाल आहे, अहिड़ो ॾुखु आहे, अहिड़ो ग़म आहे, अहिड़ी तकलीफ़ आहे, अहिड़ी गुरबत आहे जो ॻाल्हि ई न पुछ। चई सफ़ा ईअं, चई जी हाओ सफ़ा ईअं। चई इहो वरी कीअं? चई कीअं वरी कीअं, हीउ मुंहिंजो मुड़ुसु आहे, बीमारी जे बिस्तरे ते पियो आहे, हिन खे 3 साल थी विया आहिनि, वॾी गुरबत आहे, को कमाइण वारो कोन्हे, असीं बुख ते ईअं वेठा आहियूं, अहिड़ी बीमारी आहे, 3 साल थिया आहिनि बिस्तरे ते पियो आहे, इन खां वधीक ॾुखु ऐं ग़म कहिड़ा हूंदा। हिन बि जो अबाए खणी ॾिठो, चवणु लॻी त बणिया वॾो कमु आहे, अलाह माफ़ु करे, मुंहिंजे ॾुखनि खां त हिननि जा ॾुख त तमामु वॾा आहिनि। उन माई खे दिलासो ॾेई ऐं उतां वरी वञणु लॻी। आई वरी हिकिड़े ॿिए घर में ॾिसंद 3-4 मायूं वेठियूं हुजनि, 2-3 मर्द वेठा हुजनि। आई अची उन घर 3 में पुगी पुछा करणु लॻी त आई अदी अव्हां खे को ॾुखु का ग़म का परेशानी आहे कोन। त हिते 2-3 मायूं रोअण लॻियूं, चवणु लॻियूं त अदी इहा ॻाल्हि ई न पुछा कर। अची इहो वरी कीअं, असां वटि जेके ॾुख ऐं तकलीफ़ूं ग़म आहिनि सो असां खां न पुछो। असांजो नौजवान छोकिरो, नौजवान पुटु असांजो गुज़ारे वियो, 6 महीना अची थिया आहिनि, हाणे उनजी असां शादी ते कई, घोट ते कयोसीं, छा करियूं, उनजी मंगेंदी अञा वेठी आहे। हाणे उनजी मंगेंदी वेठी आहे, अॼु सुभाणे ॿिए कंहिंसां लाऊं लहंदी, ॿिए कंहिंसां शादी कंदी, इन खां वधीक ग़म ॾुखु कहिड़ो हुजे। असांजो नौजवान पुटु वियो, असांजी ज़िंदगी में त ॾुख ऐं ग़म ऐं तकलीफ़ूं आहिनि, छा तोखे ॿुधायूं। अबा हिन माई उहो बि लका ॾिठो, तो चवणु लॻी त हाणे हिन घर मुंहिंजा बि अन्न जो दाणो खणणु सही कोन्हे, हिते त ग़म ऐं तकलीफ़ परेशानियूं तमामु जाम आहिनि। वरी उतां उन्हनि खे दिलासा वग़ैरह ॾेई ऐं वरी निकिरी पई। हाणे आई वरी चौथे घर में आई, छा ॾिस उते 2-3 मायूं 2-3 भाई हुजनि। अची उते पुगी उन्हनि खां हाल वाल कयईं, चवणु लॻी त अव्हां खे को ग़म तकलीफ़ को ॾुखु अव्हां खे आहे कोन, कॾहिं आयो कोन्हे। हिते उहे मायूं मर्द चवणु लॻा त अदी इहा ॻाल्हि ई न पुछा कर, ॾुख तकलीफ़ूं ग़म असांखे एतिरा आहिनि जो अंदाज़ो ई कोन्हे। असां ते कर्ज़ तमामु जाम चढ़ी वियो, असांखे खाइण जे लाइ कुझु नथो मिले, कर्ज़ असीं कीअं लाहियूं। रोज़ माण्हू ईंदा आहिनि, धमकायो वेंदा आहिनि त हीउ घरु ख़ाली करियो। हीउ घर ई असां वटि हिकिड़ो रहियो आहे, फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया, को जान वग़ैरह आहे कोन्हे, एॾी गुरबत असां वटि, एॾी असां वटि तकलीफ़ ॾुख आहे जो असीं छा तोखे ॿुधायूं। असां ते एॾो कर्ज़ो आहे, असां वटि ॾाढी तकलीफ़ ऐं परेशानी आहे। हिन बि जो इहो हाल खणी उन्हनि जो ॾिठो, सो चवणु लॻी त भणिया अव्हां वटि बि वॾो कमु लॻो पियो आहे, ॾाढी गुरबत आहे अव्हां वटि ऐं अव्हां वटि ॾाढी तकलीफ़ आहे। उतां अव्हां मोकिलाए उन्हनि खे दिलासा ॾेई चवणु लॻी त हितां अन्न जो दाणो खणण बि मुनासिबु कोन्हे, हिते ग़म तकलीफ़ूं परेशानियूं लॻियूं पियूं आहिनि। वरी उतां मोकिलाए करे आई वरी कंहिं ॿिए घर में अची पुगी, दर खड़काए जीअं अंदरि ढरी त उते 2-3 मायूं 2-3 भाई, उन्हनि जी थोरी मिड़ी खिल वग़ैरह लॻी पई हुई। माई सोचियो त बणिया हिननि खे ख़ुशी आहे, खिलनि पियूं, टहक पियूं ॾियनि, त लॻे थो त हिन घर में का ॾुख को ग़म आयो ई कोन्हे। सही आहे, हितां मूंखे अन्न जो दाणो मिली वेंदो। हाल वाल करे अची उते वेठी चवणु लॻी त अदियूं ॾियो ख़बर, अव्हांजी ज़िंदगी में को ग़म को तकलीफ़ूं को परेशानियूं कॾहिं आयूं कोन्हे। अब उहो मायूं चवणु लॻियूं त अदी कहिड़ी थी ॻाल्हि पुछा करी, असांखे जेके ग़म ऐं तकलीफ़ूं आहिनि अहिड़ियूं कंहिंखे कोन हूंदियूं। असां वटि तमामु जाम गुरबत आहे, ॾाढे ॾुख में आहियूं, ॾाढी परेशानी में आहियूं ऐं असांखे तमामु वॾो ॾुखु आहे। जी पोइ आवीं त खिलियूं पियूं, टहक पियूं ॾियो, चई इहो त बसि ज़माने जे अॻियां, ज़माने खे बि मुंहुं ॾियणो आहे, मिड़ी ज़माने जे अॻियां खिलूं पिया टहक ॾियूं, पर अंदरि असांजो ख़तमु आहे, जिगर असांजो ख़तमु आहे। इहो असांखां न पुछी अव्हां कहिड़ी तकलीफ़ परेशानी आहे। चई आहे बसि असांखे ख़बर आहे, छा तोखे ॿुधायूं। इन ॻाल्हि खे छॾे ॾे, पर मिड़ी माण्हू जे अॻियां, ज़माने जे अॻियां, दुनिया वारनि जे अॻियां मिड़ी चहिरे ते मुर्क हूंदी आहे, बाक़ी अंदरि ख़तमु आहे। हिन भणिया जो इहो लका ॾिठो त चवणु लॻी त भणिया 5-6 घर मूं ॾिठा आहिनि, 5-6 घरनि में भणिया वॾियूं ॾुख तकलीफ़ूं परेशानियूं ग़म आहिनि। आउं चवां थी मुंहिंजा जेको ॾुख आहिनि उन्हनि खां वधीक त हिननि खे ॾुख आहिनि। हिननि जा ॾुख ॾिसी त मूंखे त मुंहिंजा ॾुख बि विसरी विया।
माई अबा उन्हनि खां मोकिलाए ॿाहिरि निकिती सा चवणु लॻी त भणिया हीउ हेॾो शहर, हेॾा घर, हेॾो ॻोठ, हीउ त 5-6 घरनि में आऊं वई आहियां, सभिनि खे वॾा वॾा ॾुख लॻा पिया आहिनि, हर माण्हू खे ॾुख आहे। ऐं इन्हनि खे ॾिसी मुंहिंजा ॾुख बि मूंखे विसरी विया हलिया। भणिया जेको जीअं पंहिंजे हिसाब सां आहे पियो, ज़माने खे मुंहुं ॾे, ॾुख तकलीफ़ूं परेशानियूं ग़मियूं ख़ुशियूं हर कंहिं जो माना हिसो आहिनि। सो वॾा वॾा ॾुख लॻा पिया आहिनि। छा करियां, अञा त हीउ 5-6 घर आऊं वई आहियां। जेकर आऊं सभिनि में वेंदसि त भणिया एतिरा त ॾुख तकलीफ़ूं परेशानियूं माण्हुनि जूं त आऊं ॾिसी कोन सघंदसि, पुछी कोन सघंदसि उन्हनि खां। चवणु लॻी त बसि छॾ, मुंहिंजे ॾुखनि खां हिननि जा ॾुख बि तमामु वॾा आहिनि। निकिरी पई उतां। हाणे हिन खे 2-3 ॾींहं ते लॻी विया हुआ, हितां हुतां ख़बरूं चारूं वठंदे कंदे हिन ॻोठ ॾांहुं सिधो आई पंहिंजे घर। छोकिरे खे त हुननि दफ़नाए छॾियो। चवणु लॻी त भणिया वञ, वॾो कमु लॻो पियो आहे, जेको वॾा ॾुख आहिनि, वॾियूं ग़मूं आहिनि, परेशानियूं तकलीफ़ूं आहिनि माण्हुनि खे। हाणे हिन वटि कुझु पैसो वग़ैरह हो, कुझु चर्ती वारी हुई, हर शइ हुई हिन वटि। हिन छा कयो, अलाह जी राह में ॾियणु शुरू कयो। अलाह जी राह में ॾियणु शुरू कयो। जेके 5-6 घर जेके हुआ, जंहिंखां आई हुतां थी आई हुई, करे आई हुई, उन्हनि खे कुझु ॾींदी रही। कुझु ॿिया अहिड़ा हुआ जंहिंखे ॾुख तकलीफ़ूं परेशानियूं, पर हर माण्हू खे ॾुख हो। जंहिंखे बि का तकलीफ़ परेशानी हुई, सो को कंहिंखे ॾिनी, को कंहिंखे ॾिनी, पर ईअं ॾींदी रही। अलाह जी राह में ॾींदी रही। हिन वटि जेका बि मिल्कियत हुई, कुझु हुई, ॾींदी रही। हाणे हिते कुझु टाइम गुज़री वियो, कुझु वक़्तु गुज़री वियो। सो ई माई कंहिं अहिड़े हिसाब सां वई पे, कंहिं अहिड़े हंधा मटी त उतां इहो हकीम साॻी वरी आयो पे। जंहिं हुन हकीम खे हिन माई चयो त मूंखे को अहिड़ी दवा वग़ैरह ठाहे ॾे जो मुंहिंजो पुटु जहिड़ो थिए। उहो हकीम आयो पे। हकीम जो ॾिठो हिन माई खे, हिन माई वटि हलियो आयो। माई खे चवणु लॻो, उहो हकीम चई ॾे ख़बर, मूं त तोखे मोकिलियो हो अन्न जो दाणो खणण जे लाइ, तूं अन्न जो दाणो न खणी आएं छो? माई चवणु लॻी हकीम खे त तो बिल्कुलु चयो त अन्न जो दाणो उन घर मंझां खणी आ जंहिं घर में तकलीफ़ परेशानी ॾुख ऐं ग़म न हुजे, आयो ई न हुजे। चई पोइ तूं वेह। चई हा बिल्कुलु विस। 5-6 घर या अंदरि विस उन घरनि में। छा ॾिसां त उन्हनि जा ॾुख त मुंहिंजे ॾुखनि खां ई वधीक हुआ। पोइ तंहिंजे करे जेको आऊं माठि करे वेही रहियसि। पोइ जीअं उतां वरी आयसि, पोइ अची उन्हनि माण्हुनि जी मदद करियां पई। जेको मूं वटि अबरो सबरो आहे पंहिंजे हाल सारो, उहा उन्हनि खे ॾियां पई। के अहिड़ा आहिनि जंहिंखे ॾुख आहे, उन्हनि खे ॾियां पई। कुझु तकलीफ़ूं जीअं उन्हनि जूं दूरि थियनि, कुझु परेशानियूं जीअं उन्हनि जूं परे थियनि। तंहिंजे करे इहो कमु करणु मूं शुरू कयो आहे। त हकीम चवणु लॻो त इहो कमु तो तमामु भलो कयो, सुठो कमु कयो, नेकी वारो कमु आहे, ऐं अहिड़ो कमु माण्हू कंदो रहे। हाणे तूं हीअं कर, मुंहिंजी हिकिड़ी सलाह मञंदे? माई चवणु लॻी त भले ठीकु आहे, सलाह जे अगरि सुहिणी हूंदी त मञण जे लाइ आऊं तयारु आहियां। हकीम चवणु लॻो त हाणे तूं हीअं कर, तुंहिंजो मुड़ुसु अॻु में वारो त गुज़ारे वियो, उन मज़ा तोखे हिकिड़ो औलाद हो, हिकिड़ो पुटु हो, सो बि तुंहिंजो गुज़ारे वियो। हीअ ज़िंदगी जा लाड़ा चाड़ा आहिनि, केॾी महिल हेठि त केॾी महिल मथे। तूं अञा नंढी नेटी नौजवान आहीं, तो वटि मिल्कियत अञा बि कुझु आहे, कुझु अलाह जी राह में ॾिनी अथई। हाणे तूं हीअं कर, को सुठो माण्हू अहिड़ो ॾिसी उन सां तूं शादी करे छॾ, जीअं तुंहिंजो सफ़र ज़िंदगी सुठे नमूने सां गुज़रे। छो त शादी तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे। केसि ताईं तूं अकेली रहंदे, नेठि तूं वञी पीरसन पोड़ी थींदे, को अहिड़ो तो हुजे न्याणी या पुटु को अहिड़ो हुजे जो तुंहिंजी सार संभाल, तुंहिंजी देखभाल त घटि मां घटि करे, ऐं तूं धिका ऐं थाॿा आख़िर में पीरी में खाईंदे, इहो मुनासिबु कोन्हे। शादी करे छॾ सुठे माण्हू सां, जीअं उहो ईंदो उहो बि कमाईंदो कंदो, तो वटि मिल्कियत कुझु आहे, उन मुंहिंजा कारोबार वापार वग़ैरह कंदो, त कुझु 2-टे रुपया उहे बि ईंदा, ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत कुझु कंदा रहो जेतिरो घणो वटि हुजे, ऐं तोखे औलाद बि थी पवंदो, ऐं उन मंझां तुंहिंजो जान वग़ैरह सुठो हली पवंदो, ऐं तोखे माना वरी ख़ुशियूं तुंहिंजियूं वापसी कुझु न कुझु अची वेंदियूं। बाक़ी हालांकि हर माण्हू खे ॾुख पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे। माई चवणु लॻी उन हकीम खे त ॻाल्हि भली कई अथई, सही ॻाल्हि कई अथई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं माण्हू पोढ़ो थींदो, पीरसन थींदो, औलाद त को घटि में घटि हुजे, ऐं को जीवन साथी हमसफ़र बि हुजणु लाज़मी आहे। तोबा हकीम जी सुहिणी सलाह हुन माई खे वणी वई। हकीम एतिरो चई हलियो वियो। हाणे माई ॾिठो त को अहिड़ो जीवन साथी हमसफ़र, को सुठो माण्हू मिली वञे त जीअं हुन सां शादी करे ज़िंदगी जा कुझु ॾींहं हुन सां गुज़ारे। जे ॿार बचा औलाद थी पिया त कुझु ज़िंदगी ठही वेंदी। जे अगरि पीरी में अची विया कुझु न कुझु सहारो त हूंदो। अबा को सुठो माण्हू, नेक दिलि माण्हू हिन खे माई खे मिली वञो। माई उन सां शादी करे छॾी। हाणे माई वटि जेको बि कुझु पैसो थोरो घणो, थोरी घणी मिल्कियत जेका हुई, सा उन मंझां इन जो मुड़ुसु, उहो थियण वारो नओं जेको मुड़ुसु थियो, सो कुझु वापारु सौदो कंदो रहियो। सो उन मंझां बि ठीकु ठाक पैसा इन माई वटि ईंदा रहिया। साल 2 साल 3 साल अची गुज़रिया त वरी इन खे औलाद थियो, हिकिड़ो पुटु ॼायो।
हाणे माई ख़ैर ख़ैरातूं ॾींदी रही, जेके ग़रीब जंहिंखे ॾुख तकलीफ़ परेशानी हुई सो उन्हनि खे बि ॾींदी रही ऐं शादी बि हिन करे छॾी, हिन खे वरी बि हिकिड़ो पुटु थी पियो। सो दोस्तो ज़िंदगी जा लाड़ा चाड़ा ऐं ॾुख तकलीफ़ूं परेशानियूं सो आहिनि ज़िंदगी जो हिसो आहिनि। केॾी महिल ॾुख त केॾी महिल ख़ुशी, सो इहो हर कंहिं सां ईअं हूंदो आहे, हर माण्हू खे पंहिंजो को न को ॾुख हूंदो आहे। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणींदे पुॻी उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।